अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद करें तो सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां तकरार ड्रामे जे बारे में। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे इन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों रस नवाब खान हाणे हिकु हिकु थी मूसा जा सभई दोस्त मारे छॾींदो ऐं नवाब खान हाणे पंहिंजी कमीनाई पे लही पियो आहे। हाणे पंहिंजो कमीनाई कोन छॾींदो ऐं रस नवाब खान बावल बिल्डरो सां ठाव कंदो ऐं ॿिए पासे मूसा वारनि खे तकलीफ़ूं ॾींदो ऐं हाशू ऐं मीर मूसा खां सख़्त परेशान हूंदा ऐं हाशू मीर खे चवे थो त जेको मूसा चई वियो आहे उहो हाणे करे ॾेखारींदो ऐं हाणे मूसा कोन मुड़ंदो ऐं हाशू हाणे ई चवंदो असांखे पारो सख़्त खां सख़्त करिणो पवंदो ऐं हाणे सिजावल खान कोशिशि कंदो त नवाब खान जी पाणू पटे ॾींदो ऐं नवाब खान जी पाण पटण में को कामयाब थी वेंदो ऐं एसपी हाणे रस नवाब खान जो पासो ॾींदो ऐं उन जो साथ ॾींदो ऐं मूंसां हाणे पंहिंजे सभिनी दोस्तनि खे झले छॾींदो त तूं मीर ते शादी ते तव्हां न वञो, कीअं बि करे तव्हां न वञो। पर मूंसां जा दोस्त मीर जी शादी ते ज़रूरु वेंदा। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।